चार शयूं कब्र में गड्ढो हलंदव चार सुभान अल्लाह जो तो पोइ ॿुधायां मज़ो न आहे ॾाढा हिकिड़ो रूसी ट्रैक्टर 2D कार 3 लाख कब्र में चार शयूं गॾु हलंदियूं हिकिड़ो क़ुरान नथा चओ सुभान अल्लाह खुदा जो कसम सलाम उस्ताद अहमद के एको साउंड आलिम खैरियत जलसो खैरियत भी एड़ी जो कुरान पढ़ाया तो मुझे रब अर्श ते राज़ी कुरान चांडियो सच तो चवे रब जाने कुरान तो बिश्तियो माने थींदी रोशन कब्र सुभाणे जिन कई आ खिदमत गारी हिकिड़ो कुरान कब्र में गॾु हलंदो हिकु ॿियो निमाज़ 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 जलाए असां वांदा ई कोन्हे जो मदीने वारे साईं जो कलमो पढ़ो त सभई ला इलाहा जलसो गूंजी वञे ॾाढा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु नबी से फरमायो मन काला आखिर कलामी ला इलाहा इल्लल्लाह जेको कलमो पढ़ी दुनिया छॾे उन जी क़ब्र जन्नत जो बाग असां वरी माण्हू दुनिया मां वेंदो न मथन खां वेही छा चवंदा माखे सुञाणे थो इन जे करे मरी मूंखे वणंदा आहिनि मरी जेरा हूंदा आहिनि त बि चवंदो मां मरी आहियां माखे त को चए मरी आहियां फिर हां कलमो चौथी शइ कब्र में जेका गॾु हलंदी उहा अथव रब जे नाले जी खैरियत वारिस ॿधंदई वात खे जंहिं छिके ॿधिजे फट सभई चवंदा मंझंदि थी वई मैयत खे कयोसीं झट पोइ सुम्हारे सिधो कंदई पोइ खणी हलंदई खट मथां विझंदई लट वरसो वञींदई वाट कब्र में अखियुनि में मिटी चपनि में मिटी कननि वॾा वण वणकार जा जिथे नांग सुजन नीला दुआ कयो अल्लाह मरहूम अब्दुल्ला जी बख्शिश कर अल्लाह उन जे कब्र खे जन्नत जो बाग घोड़ाड़े घोड़ा करे निकरंदे रोई धड़ धड़ींदे धूड़ में वो तख्ते ते धोई पोइ लाहींदे लिंगनि तां शाद लतीफ़ जे लिबास वारी लोई अॻियां रावल बि घुरंदी रोकड़ो जेका ॾिनी हूंदई ॾोई कमी ईंदई सोई पोयों माल परावत जेका अल्लाह जे नाले खैरियत कई उहा तुंहिंजे कम जी दोस्त वेही रहो दुआ जे लाइ हथ खणो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम रब्बना अतमिम लना नूरना वगफिर लना अल्लाहुम्मा इन्नी अला ज़िक्रिका व शुक्रिका व हुस्नि ए अल्लाह इन्हनि घोटनि जे निकाह खे अर्श ते क़बूल अल्लाह इन घोटनि खे बि बख़्तनि वारो बना हिन जे राणियुनि खे बि बख़्तनि वारो अल्लाह इन जोड़नि खे बद नज़र खां बचा हासदनि जे हसद खां बचा अल्लाह जे तो आदम अलैहिस्सलाम ऐं अम्मा हवा साईं जे दरमियान मोहब्बत पैदा कई इन जोड़े जे दरमियान मोहब्बत पैदा फरमा जे इब्राहिम अलैहिस्सलाम अम्मा हाजरा साईं जे दरमियान मोहब्बत पैदा कई इन्हनि जोड़नि जे दरमियान मोहब्बत पैदा फरमा जे असांजे नबी अलैहिस्सलाम उम्महातुल मोमिनीन जे दरमियान मोहब्बत पैदा कई इन्हनि जोड़नि जे दरमियान मोहब्बत पैदा फरमा ये सोने अली रज़ी अल्लाह अम्मा खातून जन्नत साईं ऐं अल्लाह
इन्हनि भलनि निकाहनि जे सदके साईं अहमद जे बचड़नि जे निकाह के बि अर्श ते क़बूल। अल्लाह इनखे अहिड़ा बचड़ा ॾिजां जेके बाबा बाबा करे सॾु कनि, अम्मा अम्मा करे सॾु कनि, ॿातड़ियुनि ॿोलियुनि सां जे घरनि खे आबाद। ऐं अल्लाह मरहूम अब्दुल्ला जेको तोखे प्यारो थी हो रब साईं उन जी बख़्शिश फरमा। और मौला दाद मरियमा जेके बि कलमे वारा तोखे प्यारा थिया आहिनि उन्हनि जी बख़्शिश कर, उनजे क़बरुनि खे जन्नत जो बाग़ बना। अल्लाहुम्मा ग़फ़िर लिहय्यिना व मय्यितिना। या अल्लाह असांजे जेरनि असांजे मय्यतनि खे माफ़ कर, व शाहिदना व गाइबना, जेके आया उनखे बि माफ़ कर, जेके न आया उनखे बि माफ़ कर, व सगीरना व कबीरना, असांजे नंढनि वॾनि खे माफ़ कर। अल्लाहुम्मा ग़फ़िर लहुम वरहम। या अल्लाह जिन जे लाइ हथड़ा खया आहिनि उन्हनि जी बख़्शिश कर, वाखिर नुज़ुलहुम, उनजे आख़िरत वारी महिमानी खे सोनो बड़ा, व वसी मुदख़लहुम, उनजे क़बरुनि खे कुशादो फरमा, व नक़ीम मिन ज़ुनूब वल ख़ताया कमा युनक़्क़ा अस-सौबुल अबयद मिन अद-दनस।